लिया न हितारे गोठन के गैस मिली आहे, न हिते को रोड रस्तो दुरुस्त आहे, न हिते तालीम आहे, न सिहत आहे, न का सीवरेज का लेन दुरुस्त आहे। हर शइ खडर लगी पई आहे। तव्हांजे साम्हूं आहे सॼी PS शहबाज़ ॻोठ ताईं वञी ॾिसो, सुराग ॻोठ खां शहबाज़ ॻोठ ताईं वञी ॾिसो त कहिड़ी हालत लगी पई आहे। हा जेकॾहिं तरक़ी कई आहे त हितां जे हिकिड़े लैंड ग्रैबर पानी माफिया जो मौजूदा टाउन जो चेयरमैन आहे उन तरक़ी ज़रूर कई आहे त टमाटन खपाइण खां हू पराडो लैंड क्रूज़र ऐं अरबपति बणिजी वियो आहे। इहा तरक़ी ज़रूर कई आहे, पर हुन जो ॾोह बि न आहे। जेको माण्हू टाउन जी चेयरमैनी 2-3 पराडो ॾेई करोड़ रुपया जेकॾहिं ॾेई ऐं टाउन जी चेयरमैनी वठंदो त मां सम्झां थो त पोइ करप्शन हुन जो हक़ आहे ऐं हुनखे करणु घुरिजे। असीं उमेद था कयूं फज़ शफ़ीक साहब खां, नौजवान माण्हू आहे, पढ़ियल लिखियल आहे, असांखे उमेदूं आहिनि, खोड़ सारी उमेदूं आहिनि त ही जेके असां दोस्त गॾु कया आहिनि या पंहिंजे पूरे PS में घुमे पियो, ॻोठ ॻोठ गली गली में घुमे पियो। पहिरियां त असांजी वाक़फ़त न हुई, पर साईं जन हिते तमामु पुराणा आहिनि, हिननि जी बाक़ाइदा वर्क रही आहे, पुराणा आहिनि, हर माण्हू सां तालुक आहे, हर माण्हू खे सुञाणनि था ऐं उनखे ख़बर आहे त हितां जे माण्हुनि जा मसइला कहिड़ा आहिनि। असांखे उमेद आहे त इंशाअल्लाह तव्हांजे वोट जी ताक़त सां तव्हां इंशाअल्लाह वोट ॾींदा फज़ शफ़ीक साहब खे, नून लीग खे शींहं ते ठपो हणंदा, कामयाब थी करे असांजे उमेदुनि ते पूरो लहंदो। घटि में घटि जेकॾहिं असांजे उमेदुनि ते पूरो न लथो त लाला रहीम वांगुरु करप्शन कोन कंदो। इहा ज़रूरु उमेद रखूं था त करप्शन उहो माण्हू कंदो आहे जेको बुखियो हुजे। जंहिं माण्हू वटि पंहिंजा वसाइल पंहिंजो कारोबार हुजे त कतई बि करप्शन कोन कंदो, मज़लूमनि सां ज़ुल्म कतई बि न कंदो। ऐं हू हुयो ई बुखियो माण्हू त हू करप्शन करे पंहिंजो पाण खे सेट कंदो। बक़ाया जेके असांजा दोस्त हुन सां गॾिया आहिनि उहो त सभिनी खां ॻुझा कोन्हनि खे त हू केतिरो कमु कनि पिया ऐं हुते सुबुह जो लाइन लॻाईंदा आहिनि, 1500 पेट्रोल वठी निकिरी ईंदा आहिनि। सो हाणे इन 1500 पेट्रोल ते सियासत कोन हलंदी, अलाह कंदो उन्हनि खे प्रभु संञा ॾींदो, सुधरंदा ऐं पंहिंजी इज़त खे सम्झंदा त असांखे माण्हुनि इज़त ॾिनी आहे। सुभाणे ईअं न थिए त इहे ई माण्हू इन्हनि खे ॻिची में रसा विझी गेलनि ऐं दरवाज़नि ते अचनि। असीं खुलियल हिमायत कयूं, बिल्कुलु खुलियल हिमायत कयूं, वर्क बि कंदासीं, फज़ शफ़ीक साहब सां गॾु आहियूं। नून लीग शींहं खे ठपे हणण जे लाइ दर दर वेंदासीं, इंशाअल्लाह असांखे कामयाबी नसीब थी।